असांजो मसइलो इहो ई आहे त गैस जेको आहे ॾींहों ॾींहुं महांगो थो थींदो वञे। पहिरियां गैस असांखे मिलंदो 280 रुपया किलो मिलंदो। पोइ वरी जेके मसइलो इहो थी वियो ईरान जो जेको जंग वारो, त एटो टाइम माना वरी जेको आहे हिननि रेट पंहिंजो हथ राधू वधायो। 300 जंहिंखे चवां 350 कयो, हाणे जंहिंखे चवां 390 रुपया। वरी हाणे कल्ह जो रेट आहे 100 रुपया हिकिड़े ॾींहं में चाढ़ियो अथव। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं, जेके होटल वारा जेके सॼो ॾींहुं भई त हलायूं था होटल, बस वञी 1000-1500 कमाया हूंदा। गैस वारा हिकु मनो हाणे 500 रुपया किलो थो लॻे। हाणे बराए महिरबानी असां जो मुंहिंजे ख्याल में 280 रुपया 312 रुपया आहे, त 312 खे तव्हां हिसाबु लॻायो। हाणे असांखां था वठनि 500 रुपया। 312 जेको असांजो वस वारनि खे इहो ई मुटालो आहे। त बराए महिरबानी जेको सरकारी रेट आहे दुकानदार उहो असांखां वठनि, असां ॾियण लाइ तयारु आहियूं। बाक़ी हथ राधू जेकी महांगाई पे कई अथऊं, ग़रीब आवाम ते ज़ुल्म बंदि कयो बराए महिरबानी। टाप वारनि जी त असांखे त का बि ख़बर न आहे त उन्हनि जो जेको कमु आहे उहो कनि था, अलाए नथा बि कनि। उहे त असांखां त जेको रेट दुकानदार वठनि था असां उहो ॿुधाईंदासीं त भाऊ असांखां रेट दुकानदार 500 रुपया किलो जे हिसाब सां वठनि था। उनजी का बि ख़बर न आहे त साहब सुठो पियो आहे या कमु करे थो या नथो करे, उनजी का बि असांखे इल्मु न आहे। त उहो सॼो तव्हांजे साम्हूं आहे त माना रेट वञे थो चढ़ंदो, बसि आवाम पीसजे थो। ज़ुल्म लॻो पियो आहे, हथ राधू पंहिंजी मन मनाई जेको आहे रेट लॻा पिया आहिनि, को पुछण वारो कोन्हे। अंधेरी नगरी लॻी पई आहे। एलपी जेको आहे हथ राधू 500 रुपया करे छॾींदो ओचिते ओचिते। मज़दूर माण्हू माना जेको आहे हूअं असां 7 सही भराईंदा, हाणे 18 सही था भरायूं, तॾहिं माना कमु नथो हले। उते त असां पुलिस मंत्री थी वठे, असां तॾहिं जेको आहे हलायूं था। इहे जेके भराइण था वञूं गैस एॾो 80 रुपया था कयूं, फौरन हुननि जो नोटिस वठे छा करे त एॾो तव्हां मां छो था हलायो। 500 रुपया मिलियो आहे हिन वक़्तु। असांखे 500 रुपया सॼे ॾींहं में असां न कमाए सघंदा आहियूं। हिन वक़्तु असांजी अहिड़ी हालत थी गुज़रे जो असां हिकिड़ो टाइम आहे त 2 टाइम कोन्हे, असां बुख ते वेठा हूंदा आहियूं। असां जेके मज़दूर आहियूं हिन वक़्तु मज़दूरीअ जे लाइ सिकूं था। असांजो अर्ज़ु कयो थो वञे वज़ीर आज़म, वज़ीर आला ऐं DC खे त महिरबानी करे असां हेठें तबिके कंहिं बि ग़रीब खे को अहिड़ो को रिलीफ ॾियनि जंहिंमें उनजा बचा बचनि। अगरि उहो चाहिनि था असांखे मारण जी, त पोइ पंहिंजे हथनि सां असांखे तीली ॾेई ऐं बाहि ॾेई साड़े छॾनि। इन खां बहितर आहे त असांखे बुख ते न मारे।